ख़ूबसूरत हथ जे हुनरनि जो कम जे तव्हांखे ॾिसणो आहे त मिठी शहर में रामवाणी हैंडीक्राफ्ट जी दुकान ते तव्हांखे ज़रूरु वञिणो पवंदो, जिते तव्हांखे थर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में थींदड़ सुई, आर, पोर, खीलण ऐं समेत मुख़्तलिफ़ बर्तन सां भरियल शालूं, कपिड़ा, बैग, पर्स, घाघरा, घाघरियूं ऐं ख़ूबसूरत पर्दा, चादरूं थर समेत ॿियनि सूबनि जे हवाले सां या ॿियनि इलाइक़ाई भर्त ॾिसी सघिजे थो। पहिरीं इहो त मतिलबु इंडिजिनस जेको बि आर्ट आहे, हैंडीक्राफ्ट आहे, ख़ासि करे थर जे हिन खिते जो इलाही मतिलबु हुनजी हिकिड़ी वास्ट स्टडी आहे। अगरि तव्हां हुनजे हिकिड़े कंहिं पर्टिकुलर सेगमेंट ते रिसर्च करणु चाहियो, PhD करणु चाहियो त तव्हांखे टाइम लॻी वेंदो। पर ॻाल्हि इहो आहे त जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिन शइ खे प्रिज़र्व कीअं कजे या हिन शइ खे हिन दौर में कन्वर्ट कीअं कजे, त जीअं कुझु टाइम पहिरीं जीअं कोविड जो पेंडेमिक जेको डिज़ीज़ थियो त मास्क जेको थियो सा अजरक जे कपिड़े सां थियो। दिस इज़ हाउ मतिलबु असां अहिड़े तरीक़े सां शयुनि खे करे सघूं था प्रिज़र्व। साॻी तरीक़े सां डिजिटल एरा आहे, असां हर उन शइ खे जेको पंहिंजी मतिलबु माज़ी में हुयो, जेको पंहिंजो इंडिजिनस आर्ट आहे, जेको डाइंग कल्चर आहे, जेको डाइंग आर्ट आहे, हुनखे हिन दौर सां पाण टच वठूं, डिजिटल एरा में पाण गॾु खणूं त मुमकिन आहे त शयूं प्रिज़र्व पॉसिबिलिटी आहे हुनजी। त क़ौमूं उहो ई ज़िंदा रहंदियूं आहिनि जेको पंहिंजी सकाफ़त खे ज़िंदा रखंदियूं आहिनि। मतिलबु शयूं आहिनि जीअं पंहिंजो पाण सिंधी अगरि सिंधी टोपी पाए दुनिया जी कंहिं बि कुंड में वञूं त पंहिंजी टोपी ॾिसी करे चवंदा त इहो सिंधी आहिनि। ईअं ई पंहिंजो थर जो जेको लिबास आहे, धोती आहे या पटको आहे, पाए माना अगरि कहिड़े बि पंहिंजे सिंध जे या पाकिस्तान जे कहिड़े बि शहर में हलियो वञे त चवंदा हीअ थर खां तालुक़ु रखे थो। इहे ई शयूं आहिनि पंहिंजो जेको आहिनि असांजे कल्चर खे प्रमोट कंदियूं आहिनि ऐं इन्हनि खां ई पंहिंजो सकाफ़त ज़िंदा रहंदी। पर हीअ शयूं अञा वधीक नायाब आहिनि, महिनत तलब बि आहिनि ऐं नायाब शयूं पिया आहिनि। हिननि खे हाणे जेको जदीद दौर बि आहे, मीडिया जो दौर आहे, इलेक्ट्रॉनिक्स दौर आहे, हिनखे अञा वधीक हाईलाइट करणु खपे। जीअं हीअ असांजी शयूं सिर्फ़ु मिठी ताईं या थर ते महदूद न हुजणु खपनि, हीअ असांजे हर शहर में हुजणु खपनि ऐं उनजो बिज़नेस वधणु खपे। न फ़र्क़ु आहे, हिते रोड आहिनि, रस्ता आहिनि, कुझु जेको आहे सो तरक़ी याफ़्ता आहे। बाक़ी जेको आहे सो तक़रीबन भर्त जे हिसाब सां जेको आहे सो जेतिरो कमु हिते आहे ओतिरो अछड़े थर मंझि बि जेको आहे सो कमु आहे। पर छा जो उते रसाई जेका आहे कोन, उन हिसाब सां जेको आहे सो उहा शइ ॿाहिरि अचे कोन थी। हीअ बि शयूं जेके आहिनि जेकॾहिं ॻोठनि में वञिबो त जेको आहे हीअ अञा बि जेको आहे सो रंग वधीक मिलंदा। हर इलाइक़े जे हिसाब सां जेकॾहिं सोचिजे थो, ॾिसिजे थो, उन्हनि जो सकाफ़त जे हिसाब सां हर शइ जेका आहे अलॻि अलॻि आहे। गज खां करे कंजरी खां करे जेको आहे सो पड़े खां करे उनजा बर्तन जे हिसाब सां जेकॾहिं माण्हू वेही सोचींदो, पोतीअ जे हिसाब सां सोचींदो त हर इलाइक़े जी उहा पोती बि अलॻि हूंदी, भर्त जे हिसाब सां मुनफ़रद जेको आहे सो अव्हांखे उहा हर शइ मिलंदी। अछड़े थर मंझि बि उन हिसाब सां मिलंदी त हिते बि उहे मिलंदी। गज हिते जो बि आहे, हुते जो बि आहे, पर फ़र्क़ु ज़रूरु हूंदो। उहे ॿई शयूं जेकॾहिं भेटाबियूं न त जेको आहे सो फ़र्क़ु हूंदो। हर इलाइक़े जे हिसाब सां उहा शइ उन्हनि ई माण्हुनि जेका तख़लीक़ कई आहे, किथां जेको आहे सो ॾिसी न, हुननि जे पंहिंजे दिमाग़ जे हिसाब सां हुननि उहे भर्त ठाहिया, उन्हनि जेको आहे सो उहे शयूं ठाहियूं। छापा कोन हुआ तॾहिं बि जेको आहे सो उन्हनि जे दिमाग़ सां जेको आहे सो उहे हरण, घोड़ा, ऊठ, जेका शइ उन्हनि ॾिठी, वण, मोर, उहा शइ उन्हनि जेका हथ सां ई जेका सिबी उन खे मुनफ़रद कयो। थर जो असां वटि कढ़ाई थींदी आहे, पंहिंजा कारीगर आहिनि, असां पंहिंजी थर जी कढ़ाई कराईंदा आहियूं। मुख़्तलिफ़ कम्यूनिटियुनि जो भर्त आहे असां वटि, जीअं मेघवाड़ कम्यूनिटी आहे, सिर्फ़ु ठाहिण वारी उहा आहे, हिकिड़ी कम्यूनिटी मेघवाड़ कम्यूनिटी ठाहींदी आहे। बाक़ी जेके मुस्लमान कम्यूनिटियूं आहिनि उहे पंहिंजो ठाराईंदियूं आहिनि। जेके छोकिरी खे शादी में एकियो ॾींदा आहिनि उन लाइ गज ठाराईंदा आहिनि, या छोकिरे खे मलीर ॾींदा आहिनि त मलीर ठाराईंदा आहिनि। बुजकियूं वग़ैरह ठाराईंदा आहिनि, जेके दूल्हे जो सामान रखंदा आहिनि ॾाढ़ी जी ठाहिण जो। हाणे उनमें कढ़ाई जा न क़िस्म जेको आहिनि 108 आहिनि, जंहिंमें पके जो कमु थींदो आहे, सूफ़ भर्त थींदो आहे, तंद भर्त थींदो आहे, नेरण भर्त थींदो आहे, खारक भर्त थींदो आहे। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा न जेके आहिनि भर्त जा क़िस्म थींदा आहिनि। ॿियो ऊठ जी झुल थींदी आहे, ऊठ जी जेको आहे सो पावड़ा थींदा आहिनि, या अंकारे जो माना खथो थींदो आहे। अहिड़े नमूने मुख़्तलिफ़ शयूं जेके हैंडीक्राफ्ट जूं जेके आहिनि थर में ठहंदियूं हुयूं। हाणे उहो धाॻो रेशम जो अवेलेबल न आहे, छो त उहो धाॻो पट बाग़नि में पट कीअं पालींदा हुआ उन मां उहो धाॻो तयारु थींदो हो। उहो धाॻो हाणे जेको आहे न को उहा शइ ठहे थी, उनखे जेको आहे न ठाहिण लाइ हाणे जेको आहे गवर्नमेंट कुझु जॻह वग़ैरह करे त असांजे लाइ त असां उहे शयूं ठाराए सघूं था। भर्त हाणे घटिजी वियो आहे, गज असल जो उहो घटिजी वियो आहे, बुजकियूं घटिजी वियूं आहिनि, ॿोकानियूं हूंदियूं हुयूं असल, ॿोकानियूं बदिला हुआ, उहे ॿोकानियूं कोन थियूं मिलनि। असल मली रेशम जो भर्त मिले कोन थो,
रूमाल कोन था मिलनि, असली जेके तंदु भरितियो आहे न उहो माल कोन थो मिले। हाणे रुगो ज़री जो थोरो घणो ठहे थो, रेशम जो माल हाणे कोन थो ठहे।